बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुअ जी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। हली अचोर कवार बाबा सत्संग में। हली अचोर कवार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचोर कवार बाबा सत्संग में। हली अचोर कवार बाबा सत्संग में। सत्संग मान के ही छाया। सत्संग मान के ही छाया। अजा मेल है घन खावारा। अजा मेल है घन खावारा। जाबी लखत हजार बाबा सत्संग में। जाबी लखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचोर कवार बाबा सत्संग में। हली अचोर कवार बाबा सत्संग में। पाप अंदर जाजे खोलावे। पाप अंदर जाजे खोलावे। कदम तेरे हटे तो खाए। कदम तेरे हटे तो खाए। जिया जिया तब दुआर बाबा सत्संग में। जिया जिया तब दुआर बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचोर कवार बाबा सत्संग में। हली अचोर कवार बाबा सत्संग में। जोड़ी आयो जोड़ी चरणो। जोड़ी आयो जोड़ी चरणो। पूर कपट मां कुछ न भरनो। पूर कपट मां कुछ न भरनो। घड़ी पर कर दिखार बाबा सत्संग में। घड़ी पर कर दिखार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में।
सतगुरुदेव भगवान की जय। ईश्वर बि उन जी मदद कंदो आहे जेको पंहिंजी मदद पाण कंदो आहे। जेकॾहिं असां लगन ऐं महिनत सां भक्ति मार्ग ते हलंदा रहंदासीं त ईश्वर जी ज़ाहिरा या गैबी तौर सां मदद असांखे ज़रूरु मिलंदी रहंदी। जेको उन्हनि जी मदद कंदो, जेको पंहिंजी मदद पाण कंदो। पंहिंजी मदद पाण करणु माना उधम करणु, महिनत करणु, कोशिशि करणु, उन में लॻा रहूं। जेको उहा लगन हुजणु खपे त पोइ ईश्वर जी ज़ाहिरी मदद बि मिलंदी ऐं गैबी मदद जेका ॻुझी मदद चइबी आहे उहा बि मिलंदी। पर असां आलसी थी वेही रहंदासीं त पोइ हिन में ईंदो त आलसियुनि तां ईश्वर बि हथु हटाए छॾींदो आहे। पोइ मदद कीअं कंदो? आलसी माण्हू कोई बि कमु कंदो आहे न त उनखे बोझ लॻंदो आहे, ऐं जेको महिनतू हूंदो आहे उहो ख़ुशीअ ख़ुशीअ सां कमु कंदो आहे त उनखे आनंद पियो ईंदो आहे कमु करण मां। साधक जी ज़िंदगी हिकु ऊचे दर्जे जो आदर्श हुअणु घुरिजे जंहिंजी ॿिया बि पैरवी करे सघनि। साधक जी ज़िंदगी अहिड़ी हुजणु खपे ऊचे दर्जे जी, जीअं ॿिया ॾिसी उन्हनि खे उन मां सिखनि, उन मां पिराइनि त हे हीअं करे थो त मां बि ईअं कयां, उहा रीस कनि, अहिड़ी हुजणु खपे। त असां सभु साधक आहियूं, गुरूअ जा सिख आहियूं, सत्संगी माण्हू आहियूं, त अहिड़ी ज़िंदगी असांजी हुजणु खपे जो असांजी ॾिसी करे ॿियनि खे रीस अचे त कीअं इहा करे वञो त असां बि कयूं। जेकॾहिं तोखे संसारनि जे संगत में बि रहणो पवे त पंहिंजे आदर्शनि खे छॾे उन्हनि पुठियां न हल। भलक तुंहिंजो जीवन ईअं हुजे जो हू तुंहिंजे असर हेठि अची तुंहिंजे पुठियां हलनि। अहिड़ा आदर्श संस्कार हुजणु खपनि। भले संसार में रहणो पए, रहणो त पवंदो, संसार छॾे थोरी वञिबो। रहंदासीं त संसार में ई न गृहस्थी आहियूं त। पर चए थो ईअं हल जो हू जेके ॿिया संसारी माण्हू हुजनि न उहे तो मां सिखनि, तोखे उन्हनि जो रंग न लॻे। जीअं कल्ह निकितो न भई संसारी माण्हू संसार में फाथल आहिनि ऐं गुरमुख माण्हू संसार में ख़ाली घुमंदा फिरंदा आहिनि, उन्हनि खे कोई रंग न लॻंदो आहे। त अहिड़ा असां हुजूं, संसार जो रंग असांजे मथां न चढ़े, असांजो रंग उन्हनि जे मथां चढ़े। शहर जो सैर कंदे जीअं पंहिंजो घर यादि रखिबो आहे, तीअं ई सभु कमु कंदे हूंदे बि पंहिंजो कमु कॾहिं न विसार। कॾहिं न विसारूं। केतिरो बि घुमंदासीं फिरंदासीं, शहर में घुमूं या ॿाहिरि वञूं, ॾींहुं 2-4, पर घर त यादि हूंदो आहे न। ईअं थोरी चवंदा आहियूं त न हाणे हिते हे मुंहिंजो घरु थी वियो, घुमण आई आहियां त पंहिंजो घरु यादि हूंदो आहे नी, वञिणो आहे, कॾहिं वेंदसि घरु, कॾहिं वेंदसि। त हे चए थो ॿिया केतिरा बि कम हुजई, पर पंहिंजो कमु, ख़ासि कमु जेको आहे नाम जपणु, उहो न विसारियूं। उन कम लाइ असां हिते आया आहियूं, उहो हमेशह यादि हुजे असांखे त छाजे लाइ असां हिते आया आहियूं। भले ॿिया कम कार केतिरा बि कयूं, पर अंदर में हू यादि हुजणु खपे त मां कहिड़े कम लाइ हिते आई आहियां ऐं मां छा करे रही आहियां, छा मूंखे करणु खपे। जीअं अथाह समुंड जी बूंद बूंद में लूणु समायल आहे मगर ॾिसण में नथो अचे, तीअं सॼे जगत जे अंदरि मालिक जी शक्ति भरपूर आहे, पोइ भले खणी असां उहा ॾिसी न नथा सघूं, पर आहे त सही न असां में बि, पर असां उहा विसारे वेठा आहियूं। अंदरि जाती पायूं कोन था त पाण खे कमज़ोर करे छॾियो आहे, कुझु करे नथा सघूं। हिकु शहर में हिकु छोकिरो रहंदो हो, नौजवान,
महिनत ॾाढी कंदो, पर हिनखे सदाई इहो मन में भउ हूंदो त मां सक्सेस वेंदुसि की न वेंदुसि, हिन कम में मां सक्सेस वेंदुसि की न। पोइ हिकु कमु छॾे वरी ॿियो कमु कंदो, वरी ॿियो छॾे वरी टियों कंदो, पर कंहिं में बि सक्सेस वेंदो ई कोन हो। पोइ कम में कामयाबी न मिलंदी आहे त गुस्सो ईंदो आहे नी। पोइ कॾहिं कॾहिं कंहिंखे कुझु न कुझु ॻाल्हाए विझे, गुस्से थी वञे, मज़ो न अचेसि, रोटी न वणेसि। हिकिड़े ॾींहुं उन शहर में हिकु संत थो अचे ॿाहिरियों, त हे उन संत वटि थो वञे। चवंदा आहिनि जितां कोई रस्तो न मिलंदो आहे त संत रस्तो कढी ॾींदा आहिनि। त उन संत वटि वञे थो, पंहिंजी सॼी ॻाल्हि करेसि थो, बाबा मां हेॾा कम ईअं कया आहिनि पर मूंखे कामयाबी मिले ई नथी, मां कॾहिं सक्सेस थींदुसि। मूंखे मन में ॾाढो आहे मां भई वॾो माण्हू थियां, कयां बि थो, महिनत बि कयां थो। त हुन संत चयईंसि मूं वटि हिकु अहिड़ो ताइथ अथई, मां हुन में मंत्र लिखी तोखे उहो ताइथ ॾियां थो, तूं उहो ताइथ पाए त तूं सक्सेस थी वेंदो। चयईंसि ईअं? चयईंसि हा। चयईंसि ॾे। हुन ताइथ संत ॾिनईंसि, चयईंसि पाए छॾ हाणे गले में, हिन में मंत्र लिखियलु अथई अंदरि, उन में एॾी शक्ति भरियल अथई जो तूं जेको कमु कंदे नी तूं सक्सेस वेंदे। इहो त सुठो। ताइथ पातो ऐं हिनजो सॼो ध्यानु उन ताइथ में, त हिन में अपार शक्ति भरियल आहे, हाणे मां जेको कमु कंदुसि मां सक्सेस वेंदुसि। ऐं वाकई थियो बि ईअं, जेको कमु करे त हे कामयाबु थींदो वञे। तव्हांजो इहे साल में त एॾो वॾो माण्हू थी वियो, शहर में हिन जो नालो थियणु लॻो, भई ॾाढो ई वॾो माण्हू थी वियो आहे, पैसो बि ॾाढो कमाए, हिनखे ख़ुशी थियणु लॻी। साल खां पोइ वरी उहो संत उन शहर में आयो, हिन जो ॿुधो उहो संत आयो आहे, झटि ॾुख पाए वियो, उन वटि बेटाऊं खणी इलाही संत वटि, संत खे पेरे पई ऐं चएसि थो त बाबा धन्यवाद तव्हांजो, तव्हां मूंखे जीअं हे ताइथ ॾिनो आहे, मां एॾो सक्सेस थी वियो आहियां जो मुंहिंजो शहर में अॼु वॾनि माण्हुनि में नालो आहे, वॾनि सेठनि में मुंहिंजो नालो थो ॻणिजे। तव्हां हे ताइथ मूंखे ॾिनो अथव, हे उन जी शक्ति आहे। संत चयईंसि ईअं? चयईंसि हा। चयईंसि चङो इहो ताइथ लाहे त ॾे। त लाहे ॾिनसि गले मां ताइथ, संत खोले ऐं ॾेखारियईंसि, चयईंसि ॾिस हिन ताइथ में मंत्र वंत्र कुझु कोन अथई, मां त ईअं ई ख़ाली ताइथ तोखे ॾिनो हो। चयईंसि पोइ हे कीअं? चयईंसि तोखे पंहिंजे विश्वास खटायो अथई, तोखे पाण में विश्वास कोन हो, पर हिन ताइथ में तो विश्वास रखियो त हिन में शक्ति आहे, हिन में शक्ति आहे। एक्चुअल में शक्ति तो में आहे, पर तूं कमज़ोर पियो पाण खे सॾाई, जेको कमु करे पियो त तोखे भउ ई भउ, भई मां सक्सेस थींदुसि की न, मां हे कमु करे सघंदुसि की न, त पोइ उहो तूं कीअं करे सघंदे। ऐं हे ताइथ पाइण खां पोइ तो में विश्वास पैदा थी वियो, भई न मां हे ताइथ पातो आहे त हाणे भई मां करे सघंदुमि, त तूं करे वञ। बाक़ी हिन ताइथ में कुझु कोन अथई। पाण चवंदा आहियूं नी भई हे मणियो पाईंदुमि त मूंखे हे मिलंदो, हे मोती पाईंदुमि त मूंखे हे करे सघंदुमि, हे मिलंदो, पर चवनि पिया न। संत सम्झाए विहारे करे सम्झाईंसि, चयईंसि शक्ति तो में अथई, पर तोखे विश्वास कोन हो। मूंखे चए पई तो में हलो लेकिन शक्ति अथई, आहे न शक्ति त उहा आहे असां में भरपूर आहे, पर असां जेसि ताईं उनखे प्रगट कयूं आहे, उनखे सुञाणूं, पाण में बि आहे, सभु करे था सघूं पाण बि। पोइ उनखे माना विश्वास थी वियो, भई बराबरि कयां त मां पियो न, त मां पाण में विश्वास रखां न, मां करे सघंदमि।
जेकॾहिं तूं मन जी मत त्यागी त मालिक पल पल में नेक सलाह ॾींदई। नेक सलाह ॾींदो। मन जी मत त्यागे छॾियूं, असां मन मत ते था हलूं, गुर मत ते हलूं ई नथा। त पोइ अहिड़ा हाल थींदा नी जीअं रावण जा थिया। रावण के पास क्या कुछ कमी थी, सभी कुछ था लेकिन गुरु मत नहीं थी। हू पंहिंजी पियो हलाए, हठ से अहंकार अॼु ताईं बि सड़े पियो थो 12-12 महीने। ईश्वरी कृपाऊं सभिनी जे साम्हूं ज़ाहिर न करणु खपनि। जेके असांजे मथां उन कृपाऊं कयूं, के अनुभव असांखे थींदा आहिनि, कॾहिं निंड में ॾिसंदा आहियूं कुझु, त सभिनी जे अॻियां चए थो ज़ाहिर न कर। छो जो के गुरमुख हूंदा त उहे मञींदा, के मन मुख त हूंदा नी, सभु त हिकु जहिड़ा न हूंदा। पोइ कंहिंखे विश्वास ईंदो आहे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते, कंहिंखे न बि ईंदो आहे। तूं इहो विश्वास रख, मालिक मुंहिंजो रक्षक आहे, कोई वार बि विंगो न करे सघंदो, मगर ईअं थी तॾहिं सघंदो जॾहिं आज्ञा जे अंदरि रहंदे। जॾहिं आज्ञा जे अंदरि रहंदासीं त हू वार विंगो असांजो न करे सघंदो, छो हू तॾहिं कमु थींदई। असांखे हुन ते पक हूंदी त, पक बिना त पोइ भॻवानु परे थो थी वञे। वृंदावन वारा राधा राणीअ खे ॾाढो मञींदा आहिनि। अॻे ॿुधायोमांव न, असां वृंदावन वियासीं त सॼे शहर में बसि ईअं रड़ पई राधे राधे राधे। ए रिक्शाउनि वारा, साइकिलुनि वारा घंटी न वॼाइनि, राधे राधे, त सभु माण्हू परे पिया थी वञनि। त हिकु माण्हू ॿाहिरां आयो वृंदावन में, त हिन राधा राणीअ जो एॾो ॿुधो त चए पियो पोइ राधा राणी भई मुंहिंजो बि ॿुधंदी। ॿियनि खां पुछे पियो, चए पियो मां राधा राणीअ जी भक्ति कयां त मुंहिंजो बि ॿुधंदी राधा राणी? मां त ॿाहिरियों आहियां, वृंदावन जो त आहियां कोन, किन ख़ाली वृंदावन वारनि जो ॿुधंदी आहे। त हुननि शहर वारनि चयसि त न, राधा राणी सभिनी जो ॿुधंदी आहे, पर जेको सभु छॾे ऐं हिते रहे अचे, पंहिंजी सियाणप तुर बि न हलाए, सभु उन खे छॾे ॾे, त पोइ राधा राणी उन जो ॿुधंदी। ऐं ठाकुर त हिन चयईं मां सभु छॾे थो अचां, हिते रहां थो अची। पंहिंजे शहर में वियो, घर वारनि खे चई हाणे मां वञी थो वृंदावन में रहां। चईसि पोइ खाधो पीतो सभु मिलंदो, चई सभु तोखे राधा राणी मोकिलींदई, तूं काई बि चिंता न कजां। असां कंहिंजी चिंता कंदा ई कान आहियूं। ठीकु आहे, घर वारनि खे चई हाणे मां वृंदावन वञी थो रहां। पर हिनखे मन में थियो पोइ उते मतां मूंखे कुझु न मिले त हिकु सोनी मुंडी खणी ऐं हड़ में लिकाई, अवेल सवेल पई हुजे कमु ईंदी। अची ऐं जमुना नदीअ जे किनारे ते वेही रहियो राधा राणीअ जी भक्ति करण। हिकु ॾींहुं गुज़रियो, 2 ॾींहं गुज़रिया, 3 ॾींहं गुज़रिया, हिन लाइ रोटी त आई कोन। हिनखे लॻो गुस्सो, उथी ऐं चई हे चओ था त राधा राणी सभिनी जो ॿुधंदी आहे, मूंखे अॼु ख़बर पइजी वई त ख़ाली वृंदावन वारनि जो ॿुधंदी आहे। भेण मां 3 ॾींहं थिया आहिनि बुख ते वेठो आहियां त मूंखे रोटी नथी मिले, छॾ मूंखे राधा राणीअ जी भक्ति नाहे करणी, मां वञा थो। त पुठियां हिकु नंढी 8 सालनि जी छोकिरी हिनखे सॾ थी करेसि, चएसि थी चए थो त मां सभु राधा राणीअ जे मथां छॾियो आहे, मां सभु उते छॾे आयो आहियां, ऐं इहा सोनी मुंडी कंहिंजे लाइ लिकाए रखी अथई। मतां सम्झे त राधा राणीअ खे ख़बर न पवंदी तो अहिड़े हंधि लिकाई आहे, त हुनखे सभु ख़बर पवई थी।
या जॾहिं सोनी मुंडी बि तूं फिटी कंदे न त राधा राणी तुंहिंजी संभाल कंदी। तूं उन जे आसरे आ, राधा राणीअ जे आसरे कोन आयो आहे, मुंडीअ जे आसरे तूं आयो आहे त केॾी महिल कमु ईंदी। त जेसिताईं उहा हूंदई त पोइ तेसिताईं उहा छो न्यारई, पोइ त उहो परे भॼंदई न तोखां। तूं पंहिंजी सियाणप तो हलाए त जॾहिं सभु छॾे ॾे पोइ हिनखे यादि थो अचे बराबरि मां मुंडी त खणी आयो आहियां, चवां पियो केॾी महिल कुझु न मिले त मुंडी कमु ईंदी मूंखे। उहा खणी ऐं जमुना नंदीअ में फिटी करे छॾियईं मुंडी। चई हाणे मां बसि सभु हिन राधा राणीअ जे मथां छॾियां थो। पोइ उन में लीन थी वियो। पंहिंजी सियाणप जिते बि हलाईंदासीं नी मन हा मिलेसि, रोज़ पई मिलेसि। त असां बि पंहिंजी सियाणप छॾींदासीं त असांजी हू परगोर लहंदो। असां पंहिंजी था हलायूं त मन मत छॾे ॾे त उहो असांजो वार बि विंगो न करे। भॻवानु आहे त सही कंहिं न कंहिं रूप में अची थो वञे। कल्ह मोबाइल में कंहिं ॾिठो पढ़ियो हूंदव, हिकिड़ा ज़ाल मुड़ुस वञनि था मंदर में, नवरात्रा चालू थिया आहिनि त माता जे मंदर में, त मंदर वटि पहुता त घोटस चएसि थो वञ तूं थी अच मंदर में, मां हिते बीठो आहियां। त चईसि ईअं छो कंदा आहियो, तव्हां जॾहिं बि असां मां मंदर में वञा त तव्हां ॿाहिरि बीह रहंदा आहियो, मंदर में हलो न माताजीअ वटि, अॼु नवरात्रीअ जो पहिरियों ॾींहुं आहे। त चईसि न मूंखे फ़ोन अचिणो आहे, तूं वञ, चवां थो न तोखे त कान थो झलिया न, तूं वञ। त चईसि न हिकु दफ़ो त हलो, अॼु हलो। चईसि न मां न हलंदो, मैं चयोमांइ न। ठहियो कार मां लही ऐं उहा वई अंदरि मंदर में, हे बीठो ॿाहिरि त हिकु ॿुढी माई थी अचेसि, चए हिनखे कुल्हे ते हथु रखी ऐं चईसि चओ अम्मा, सिधो ईअं थो चएसि अम्मा चओ। चईसि मूंखे मंदर में वठी हल न। चईसि मंदर में वठी हलाए, चईसि हा। चईसि हल, हथ खां पकिड़े ऐं वठी थो वञेसि हुन माईअ, ॿुढीअ माईअ खे ट्रामे जो लोटो हथ में। त चईसि ॾे अम्मा इहो मां पकिड़ियां, मां खणी थो हलाए, तूं हल। वठी वियुसि, ॾाकणियूं चढ़े ई पियो मंदर जूं। त उहा माई जो मंदर में पहुती जोणसि त ॾिसे त मूंखां लोटो त विसरी वियो आहे। कलश जेको मां खणी आई हुअसि उहो त कार में ई रहिजी वियो आहे, मां खयो ई कान तकड़ में। हुनखे चवां पई हल हल, न पियो ॿुधे त मां त तकड़ में लही आयमि ऐं कलश त उते ई रहिजी वियो आहे। ईअं कंदे कंदे ऐं अञा इहे मोटे पई भई खणी अचां त तेसि ताईं इहे पहुतो भाई हुन अम्मा खे वठी। त चईसि अची वई मंदर में, चईसि छॾ छॾ, मां मंदर में तुंहिंजे करे कोन आयो आहियां, मां हिन अम्मा खे छॾणु आयो आहियां। त उहा न्यारे त अम्मा त हुनखे ॾिसण ई कोन पई अचे। चईसि मां कलश विसारे आई हुअसि, इहो खणी त आयो आहियां, ॾे उहा फुरे वियसि लोटो। त चईसि इहो पंहिंजो कोन्हे। चईसि हा मां कार में विसारे आई हुअसि। चईसि पर पंहिंजो कोन्हे, ॿुध त सही न, अम्मा जो आहे इहो कलश। चईसि अम्मा होई कोन्हे। चईसि अम्मा आहे काथे? त चईसि ओजा अम्मा। त भाई न्यारे त उते त माता बीठी आहे, हे चरणनि ते किरी थो पएसि। त उहो चएसि थी छा करे, छा थो इहो, छा थो करे, कंहिंसां थो ॻाल्हाए? त हुन माता हुनखे ॾिसण पई अचे भाईअ खे, ऐं हुनखे माईअ खे ॾिसण ई न पई अचे। त हू मंदर में वञण जो न पियो पसंदि करे त कीअं बि करे माता वठी आयसि, कंहिं न कंहिं रूप में। माना आहे न भॻवानु, पोइ हू सम्झी थो वञे आहे। हुनखे न पई ॾिसण अचे माईअ खे, ऐं बल्कि ईंदी रोज़ उहा हुई मंदर में, हू त कॾहिं ईंदो बि कोन हो, पर हुनखे छिके आंदई। माना छिके धर्म कीअं कराइबो आहे त विश्वास ईअं जाॻंदो आहे न भई। जीअं तूं पंहिंजे अंत्यकरण खे शुद्ध कर,
ऐं प्रभुअ जो दर्शन ज़रूरु थींदई। ज़रूरु थींदई। उहो ई करणु घुरिजे। अहिड़ो ॿियो बि ॾेखारियनि मोबाइल में त हिकु माई न्याणियूं पई खाराइनि, सुभाणे अष्टमी आहे, इलाही खाराईंदियूं त न्याणियूं पई खाराए, हिनखे 9 न्याणियूं खाराइणियूं हुयूं। छोकिरियूं एॾियूं मिलनिसि न पयूं, ॻोल्हे पई, चए पई हाणे कंहिंखे खारायां, घोट खे चए पई छोकिरियूं त मिलनि ई नथियूं, कीअं कयां, 9 मूंखे खाराइणियूं कीअं बि करे। त चईंसि हाणे जेतिरियूं अथई एतिरियुनि खे खाराए न। चईंसि न 9 नोरता हूंदा आहिनि त 9 खाराइबियूं आहिनि, 9 खां घटि न खाराइबियूं आहिनि। त ॿाहिरि कचिरो खणणु कोन ईंदा आहिनि, उहा माई रड़ियूं पई करे कचिरो कचिरो। त भाई ॿाहिरि जो निकिरे थो त हुन सां गॾु हिकु नंढड़ी छोकिरी हुई, त हुन सां भाईअ खे कुझु चए पई माई, त हीअ माई निकिरी थी अचे, पैसा थी घुराई न। मायूं भले हूअं दयालू बि हूंदियूं अथई, पर ॿियो केरु करे न त न सही सघंदियूं अथई मर्द कनि त चईसि न पैसा कोन थी घुरे, ऐं इन छोकिरीअ खे बुख लॻी आहे त खाइण लाइ थी घुरे। त चईसि हिते बीहारेसि, मां कुझु खणी थी अचांसि। त भाई तो चएसि तोखे न्याणियूं त खपनि ई, त हिन खे छो न खारायूं। चईसि छॾ, हिन खे गॾु विहारींदसि त हू ॿियूं न्याणियूं रोटी कोन खाईंदियूं, छॾ। चईसि न पर हिन खे बुख लॻी आहे, हिन खे खाराए। चईसि चङो तूं हिते विहारेसि त मां पाए थी अचां। त इहा पाए आई पातल, अॻे त पातलुनि में खाराईंदा न्याणियुनि खे, हुननि खे बि पातलुनि में पई पाइजे। ये पातल पाए जो आई त हिन जे घोट हुन न्याणियुनि सां गॾु हिन छोकिरीअ खे विहारे छॾी भई हिते वेह। हूअ जो माई आई पातल खणी ॾिसे त हाणे हिन सां विहारे छॾियो अथई, अलाए हाणे हू मुंहिंजूं न्याणियूं खाईंदियूं अलाए न, हिन जो मन पियो हले, पाए ॾिनई सभिनी खे। त हूअ छोकिरी जेका हुई न, एॾो माना ईअं चाव सां रोटी पई खाए, सॼो बुख हुअसि हुनखे ॾाढी। ऐं हू न्याणियूं जेके हुयूं उहो मिड़ई गिरह जहिड़ो तहिड़ो खाई आहिनि, उथी वियूं। हीअ सॼी पातल ख़ाली करे ऐं उथी, ॾाढो ख़ुशि पई थिए, खाए पई ईअं ईअं पई करे, खाए बि पई ऐं ईअं ईअं पई करे। पोइ भाई हिनखे ॾिसी ख़ुशि पियो थिए ॾाढो, भई रोटी केॾो प्रेम सां इहो खाए थी। त अहिड़ियुनि न्याणियुनि जो खाधो भई सजायो वियो आहे। खाई उथी सभु वयूं, न्याणियूं छोकिरियूं जेके हुयूं उहे बि सभु वयूं, हीअ बि वई। त उहा माई जेका हुई न, उहा जीअं ॿाहिरां दर बंदि करणु पई वञे त ॾिसे त घर में कंकू पियो आहे। ॾिसी वाइड़ी थी वई, हिन जो आवाज़ बंदि थी वियो, रड़ करे हुनखे सॾु पई करे घोट खे, पर इहा ॻाल्हाए न सघी। उते ईअं अवाक थी वई, भई कंकू पगला किथां आया। वञी ऐं घोट खे ॾेखारे सॾु करे ऐं ॾेखारेसि थी, चएसि थी ॾिसे पंहिंजे घर में कंकू पगला आया आहिनि। त हिन घोटु सम्झी वियो, हिनखे उते जो उते हुन छोकिरीअ में माता जो दर्शन थो थिए, हिनखे ॾिसण थो अचे त इहा जीअं आई न माता पगला करे, त हिनखे माना माताजीअ जो दर्शन थियो भई हुन में। त चयईंसि ॾिस, इहा छोकिरी जेका हुई न, केॾो प्रेम सां ऐं चाव सां खाए पई, ॿियनि छोकिरियुनि खे ॾिठई कीअं पयूं खाइनि। त हीअ इहा ज माताजीअ जो रूप हुई ऐं कंकू पगला करे वई पई। अलाए कहिड़े रूप में थो अचे, पर असां सुञाणे नथा सघूं। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। सतगुरु राम फकीर हो, काशीअ में त कबीर हो, साईं लाला राज फकीर हो, काशीअ में त कबीर हो, ज्ञान गुणनि जी खाणी हो, ऐं मिठड़ी मूरत निमाणी हो, ज्ञान गुणनि जी खाणी हो, ऐं मिठड़ी मूरत निमाणी हो, वरी माण मेरे माणी हो।
निर्माणी हो असांजो साजन संत सुधीर हो असांजो साजन संत सुधीर हो साईं लहणा राम फकीर हो साईं लाला राज फकीर हो जन काशीअ में त कबीर हो जन काशीअ में त कबीर हो साईं लहणा राम फकीर हो साईं लाला राज साईं प्रेम जी सच पच मूरत हो साईं गुरु नानक जी सूरत हो साईं प्रेम जी सच पच मूरत हो साईं गुरु नानक जी सूरत हो वरियाज निमरता निमाणी वरी न्याज निमरता निमाणो जन जो तिन वारो जिंद पीर हो जन जो तिन वारो जिंद पीर हो साईं लहणा राम फकीर हो साईं लाला राज फकीर हो जन काशीअ में त कबीर हो जन काशीअ में त कबीर हो साईं लहणा राम फकीर हो साईं लाला राम साईं शंकर जा जटाधारी हो बिल्कुल मुल्लो भंडारी हो साईं शंकर जा जटाधारी हो जन बिल्कुल बोलो भंडारी हो मिठी मूरत मधुर मुरारी हो मिठी मूरत मधुर कृष्ण मुरारी हो जन अयोध्या में रघुवीर हो जन अयोध्या में रघुवीर हो साईं लहणा राम फकीर हो साईं लाला राज फकीर हो जन काशीअ में त कबीर हो जन काशीअ में त कबीर हो साईं लहणा राम फकीर हो साईं लाला परमानंद तुम साफ सुनाया माँ गीत गुर ने जातो गाया माँ दर ते शीश निवाया माँ हिन दर ते शीश निवाया माँ जोगी असांजो गंभीर हुओ हीअं असांजो गंभीर हुओ साईं लहणा राम फकीर हुओ साईं लाला राज फकीर हुओ जन काशीअ में त कबीर हुओ जन काशीअ में त कबीर हुओ साईं लहणा राम फकीर हुओ साईं लाला राम